हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे एॾो त जोशीलो बनाइण फरमायो हुयो जो हज़रत उमर साईं हूअं जज़्बाती हुयो पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उमर खे पंहिंजी दुआ में घुरी करे अल्लाह खां घुरणु फरमायो। तंहिंजे करे चवंदा आहिनि त हज़रत अली साईं रसूलुल्लाह जो मुरीद हुयो, हज़रत उमर साईं रसूलुल्लाह जी मुराद हुयो। हज़रत उमर साईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे छा हुयो, चओ मुराद हुयो। अल्लाह जे हबीब दुआ जा हथड़ा खणी करे उमर खे घुरियो। अल्लाह जे हबीब दुआ जा हथड़ा खणी करे उमर खे घुरियो। इहो मां इन जे करे अर्ज़ु कयां थो त कॾहिं कॾहिं कंहिं माण्हू जे ख़्याल में इहा ॻाल्हि हूंदी आहे त हर शइ प्यार सां थींदी आहे, हर शइ प्यार सां कोन थींदी आहे। कॾहिं कॾहिं मोचड़ो बि खणणो पवंदो आहे। भली घणी 100 ॾींहं मोचड़ो न हुजे, हिकिड़ो ॾींहुं मोचड़ो हुजे, 99 ॾींहं खणी राम हुजे, पर हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो मोचड़ो हुजे जो सॼी दुनिया में पोइ ईअं बाताल हो। तव्हांखे मिसाल ॾियां, जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत करणु फरमाई त पाण साईं जन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं हिजरत फरमाई त पाण साईं जन बि अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सां हिजरत फरमाए करे मके मां ॿाहिरि साईं जन निकिता ऐं मदीने जे तरफ़ विया। पर जॾहिं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हिजरत जो वक़्तु आयो त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु बहादुर एॾो हुयो जो मके जे अंदरि ऐलान करे पोइ निकितो, मके वारनि जे हिननि जे मके जे घिटियुनि में ऐलान कई ऐं काबतुल्लाह जे भरिसां अची ऐलान कई कि ॿिया त पंहिंजे हिकमत सां लिकी करे हिजरत करे मदीने जे तरफ़ विया, मां उमर अॼु ऐलानिया तौर ते तव्हांखे ॿुधायांव थो, अॼु उमर मके मां हिजरत करे पंहिंजे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ वञा थो। जेकॾहिं कंहिं में हिमत ऐं ताक़त आहे त उमर जो रस्तो रोके ॾेखारे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जज़्बाती हुयो, पर अल्लाह तबारक व तआला कॾहिं कॾहिं वरी उमर खां अहिड़ा कम वरिता 22 लख मुरबा किलोमीटर जे मथां मीलनि जे मथां इस्लाम जो झंडो फड़काइण वारो सईद उमर साईं। ऐं जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उमर साईं जन जे लाइ दुआ घुरी त मके जे ॿाहिरां हिकिड़ो जॻह हूंदी, उते वेही करे तबलीग कंदा, हिक ॿिए खे तालीम सेखारींदा हुआ, त उते जॾहिं ॾिठनि त ॿाहिरि जे तरफ़ गौर कयनि त केरु थो अचे, चवनि त हज़रत उमर थो अचे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ईंदे ॾिसी करे जेके वेठा हुया अंदरि उहे परेशान थी विया, साईं उमर थो अचे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया त तव्हां उमर खे अचणु ॾियो, अॼु इंशाअल्लाह ख़ैरु थींदो। अमीर हमज़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चाचो हुयो। अमीर हमज़ो उते वेठो हुयो महफ़िल जे अंदरि, त कंहिं सहाबा जे अंदरि थोरो ईअं ख़ौफ़ पैदा थियो त उमर जेको आहे झेड़ाक माण्हू आहे, उन वक़्तु हुन कलमो कोन पढ़ियो। हज़रत उमर साईं थो अचे, मथां झेड़ो थी पए। त हज़रत अमीर हमज़े साईं चयो त चई त तव्हां गणती न कयो, जेकॾहिं उमर साम्हूं अचे थो, उमर मुक़ाबिलो करण जे पोज़ीशन में जेकॾहिं आहे त साम्हूं बि अमीर हमज़ो वेठो आहे। अमीर हमज़ो वेठो आहे, गणती न कजो, अमीर हमज़ो वेठो आहे। अमीर हमज़े जहिड़ो बहादुर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो एॾो बहादुर हुयो जो जॾहिं ओत जे अंदरि रसूलुल्लाह जो चाचो जॾहिं शहीद थियो त रसूलुल्लाह साईं जन 11 दफ़ा खां मथे अचे थो त हज़रत अमीर हमज़े जे मथां साईं जन दुआ घुरणु फरमाई। एतिरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अमीर हमज़े जी शहादत जो ॾुख थियो। ऐं पाण साईं जन हुन हफ़्शी खां पुछो जो अमीर हमज़े खे शहीद कयो। हफ़्शी खां जॾहिं हुन हफ़्शी इस्लाम आंदो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे न्यापो मोकिलींदा, साईं मां इस्लाम आणणु थो चाहियां। पाण फरमायो त इस्लाम में अल्लाह तबारक व तआला उहा वक़्त ऐं रोब रखणु फरमायो आहे जो फरमाई त भली केतिरी बि ज़ाती दुश्मनी हुजे, पर मां अल्लाह जे हबीब खे अल्लाह जो हुकुम आहे जंहिं ईमान आंदो उनखे मां सभु जेके आहिनि पंहिंजूं ज़ाती दुश्मनियूं माफ़ करणु फरमायो। अल्लाह तबारक व तआला इस्लाम जे अंदरि उहो रोब रखणु फरमायो। त जॾहिं हुन हफ़्शी इस्लाम आंदो, पाण साईं जन फरमाइसि त हफ़्शी तो इस्लाम त आंदो आहे, पर मुंहिंजे चाचे जो जेको ॾुख आहे न उहो मूंखे एतिरो आहे जो तुंहिंजो इस्लाम मां मोहम्मद खे क़बूल आहे, पर यार मुंहिंजे साम्हूं न वेहंदो कर, तोखे ॾिसां तूं मूंखे पंहिंजो चाचो यादि कयो, मुंहिंजे साम्हूं न वेहंदो कर। तबियत आहे न इंसान जी, कॾहिं को इंसान कंहिंजी दिलि ॾुखाईंदो न त उनखे इंसान खे हिकिड़ी ॻाल्हि थी पवंदी आहे त चई त वेहंदो कर, पर मुंहिंजी महफ़िल में वेहंदो कर, पर मुंहिंजे पोयां वेहंदो कर, मुंहिंजी नज़र तुंहिंजे मथां पवंदी त मूंखे चाचो पंहिंजो अमीर हमज़ो यादि कयो। त पाण सां जन पुछो न हफ़्शी खां, हफ़्शी ॿुधाए त साईं तो भला मुंहिंजे चाचे खे शहीद कीअं कयो, तो भला मुक़ाबिलो कयो हुनजो? चई न साईं मुक़ाबिले जी मूं में हिमत काथे, मां मुक़ाबिलो कोन कयो।
बल्कि चईंदा ओत जे पहाड़ जे भरिसां मां घाट वठी करे लिकी वेठो, जीअं चोर घाट वठी करे लिकी वेंदा आहिनि न, त लिकी वेठुमि। अमीर हमज़े जे ॿिन्ही हथनि में तलवारूं हुजनि, ईअं तलवारूं ईअं शींहं वांगुरु ललकारींदो वञे पियो। अचानक मौक़ो ॾिसी करे मूं अमीर हमज़े खे त कुख वारो नेज़ो आयुमि, जंहिंजे करे उहो नेज़ो हुन ते मथां असरु करे चढ़ी वियो। छो त मां सम्झुमि त जेकर अमीर हमज़ो बची वियो त मूंखे कोन छॾींदो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इहो चाचो अमीर हमज़ो, मूं अर्ज़ु कयुमि त अल्लाह तबारक व तआला अहिड़ा बहादुर जेके आहिनि इस्लाम जे अंदरि, अहिड़ा जज़्बाती माण्हू बि इस्लाम जे अंदरि पैदा करणु फरमाया। ऐं इहे कॾहिं कॾहिं इस्लाम जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इहा गैरत रखणु फरमाई आहे। इस्लाम जे अंदरि इहा गैरत रखणु फरमाई आहे। जेकॾहिं इस्लाम जे अंदरि गैरत न हुजे न त हीअ दुनिया जा सभु मज़हब जेके आहिनि इस्लाम खे खाई करे गिड़काए करे ख़तमु करे। बहरहाल मूं अर्ज़ु कयुमि त मेराज जे हवाले सां अल्लाह तबारक व तआला जंहिं बि बाने खां पंहिंजो कमु वठणु फरमाईंदो आहे, रब साईं उनखे उनजो नतीजो ऐं बदिलो ज़रूरु इनायत फरमाईंदो आहे। हाणे अवां असां नमाज़ पढ़ूं था, असांखे आख़िरत जे अंदरि नतीजो ऐं बदिलो त आई आहे। फरमायूं त जेकॾहिं अव्हां खे इहो जेको अल्लाह जे दर ते तव्हां फ़र्ज़ जो जेको सजदो कयो था, इहो सजदे जे अंदरि तव्हां तवजो सां अल्लाह जे तरफ़ मुतवजह थी करे जेको सजदो कयो था, इहो सजदो मुंहिंजे अल्लाह खे एॾो प्यारो आहे, जेकॾहिं तव्हांखे रब जे मोहबत जो अंदाज़ो थिए त सॼी ज़िंदगी तव्हां सजदे मां पंहिंजो मथो मथे खणो ई। अल्लाह पंहिंजी नमाज़ जे सजदे जे अंदरि एतिरी मोहबत रखी आहे। तंहिंजे करे चवंदा आहिनि न त सजदो उहा शइ आहे, तव्हां सरगोशी कयो था ज़मीन जे तबक़े ते, ऐं तव्हांजे इन सरगोशी जो असरु ऐं अल्लाह तबारक व तआला इन जूं बरकतूं ऐं रहमतूं आसमान ते फ़रिश्तनि खे ॿुधाइण थो फरमाए। तंहिंजे करे चवंदा आहिनि अस्सलातु मेराजुल मुमिनीन, नमाज़ जेका आहे मोमिननि जो मेराज आहे। नमाज़ जे अंदरि भली खणी कहिड़ा बि ख़्यालात अचनि, तव्हांजा ख़्याल दुकान में हुजनि, ड्यूटीअ में हुजनि, नौकिरी में हुजनि, घर में हुजनि, उन जे बावजूद बि नमाज़ फ़र्ज़ु आहे। घणा माण्हू चवंदा आहिनि त साईं असांजा ख़्याल कोन था बीहनि, तंहिंजे करे भला नमाज़ नथा पढ़ूं। नमाज़ माफ़ कोन्हे। नमाज़ जंहिं मुस्लमान कलमो पढ़ियो, जेको आक़िल बालिग़ आहे, जंहिंखे सम्झ आहे, उन जे मथां नमाज़ फ़र्ज़ु आहे। ऐं इहा नमाज़ अहिड़ी अल्लाह तबारक व तआला जी रहमत ऐं बरकत आहे, अवां नमाज़ पढ़ंदो अल्लाह पाक अवां जी ज़िंदगीअ खे ईमान जे नूर सां भरणु फरमाए। असांजी ज़िंदगी में ईमान जो नूर न आहे। ईमान जो नूर हुजे न असांजी ज़िंदगीअ में, असांजी कैफ़ियत, असांजी हालत इहा न हुजे। अॼु मुस्लमान परेशान आहे। अॼु मुस्लमान जेको आहे रोज़ी जे करे परेशान, मुख़्तलिफ़ मसइलनि जे करे परेशान। अल्लाह तबारक व तआला महबूब अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहा फ़ज़ीलत अता फरमाई। 1.25 लख अंबिया किराम खे रब साईं दुनिया जे तख़्ती ते नबी बनाए करे मोकिलणु फरमायो, पर उन्हनि सभिनीनि जा मेराज हुया इन ज़मीन ते, ज़मीन जे तख़्ते ते। अल्लाह पाक मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मेराज नसीब फरमायो पंहिंजे अर्श ते। मुस्तफ़ा खे अल्लाह पाक मेराज नसीब फरमायो पंहिंजे अर्श ते। जेकॾहिं को माण्हू कंहिंखे महिनत जे लाइ लॻाए पंहिंजी ड्यूटीअ जे लाइ, त उनजो हिकिड़ो नतीजो हूंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 12 साल मुसलसल मके जे अंदरि महिनत करणु फरमाई। 12 साल मुसलसल मके जे अंदरि महिनत करणु फरमाई। ईमान जी महिनत फरमाई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। ऐं जॾहिं इहा ईमान जी महिनत पंहिंजी इंतिहा खे पहुती, काफ़रनि सतायो, काफ़रनि तकलीफ़ ॾिनी, काफ़रनि ईज़ायो। उन्हनि अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे एॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं जो पाण फरमायूं, जेकॾहिं 1.25 लख अंबिया जूं तकलीफ़ूं गॾु कयो न, त मुहम्मद मुस्तफ़ा खे मुंहिंजी उम्मत वारनि अञा वधीक सतायो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए त मुंहिंजी उम्मत जो जेको फ़िरौन आहे न, उहो अबू जहल आहे। मुंहिंजी उम्मत जो फ़िरौन अबू जहल आहे। ऐं दीन जे अंदरि तकलीफ़ ईंदी त ईमान मज़बूत थींदो। दीन जे अंदरि तकलीफ़ न ईंदी त पोइ ॼण त ईमान मज़बूत कोन्हे। इहो सणबन ऐं हलवन वारो ईमान इहो मज़बूत कोन्हे। ईमान उहा जेको कम अज़ कम जिहाद जो बि पंहिंजे अंदरि जज़्बो पैदा करे। इहे जेके आहिनि असां वटि जेके खणींदा अचनि, इहे हलवा ऐं सयूं, इहो सम्झंदा त सयुनि जी प्लेट मोकिलींदासीं, मुलो खाईंदो, क़यामत जे ॾींहुं जन्नत में वेंदासीं। अहिड़ा पात्र खाईंदो। जंहिं बि नमाज़ न पढ़ी, चाहे केतिरियूं बि हलवनि जूं प्लेटूं मोकिले, सयुनि जूं प्लेटूं मोकिले, भली मुले खे खाराए, पर नमाज़ न पढ़े करे अहिड़ा जूता खाईंदा क़यामत जे ॾींहुं जो वेठा ॾींहंनि जा अहिड़ा ॾस ॾींदा। इहो अॻु में ॿुधाए वञो, मतां ईअं दिमाग़ जे अंदरि वाह हुजे त फ़र्ज़ छॾींदासीं त फ़र्ज़नि जी माफ़ी अल्लाह पाक हुननि हलवनि ऐं सीरनि ऐं टीजनि ऐं 40 ऐं ॿारनि जे करे रब माफ़ कंदो। रब कॾहिं बि माफ़ कंदो। तंहिंजे करे दोस्तो
अल्लाह तबारक व तआला अमली ज़िंदगी जे अंदरि रब से ज़ोर ॾियणु फरमायो। अमली ज़िंदगी, हा अमली ज़िंदगी आहे, उन खां पोइ ख़िदमत बि आहे, उन खां पोइ जेको आहे खाराइण पीआइण बि आहे, उन खां पोइ जेके इहे दुनिया जा उसूल बि आहिनि। पर अमली ज़िंदगी जेकॾहिं न आहे त पोइ जेके इहे फ़राइज़ ऐं इहे खाइण पीअण वारा मामला जेके आहिनि न, अमली ज़िंदगी में फ़राइज़ जी कसर कॾहिं पूरी कोन कंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत क़तादा हज़रत अनस बिन मालिक खां रिवायत था फरमाइनि, हज़रत मालिक बिन सासा खां फरमाइनि था अन नबी अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे हिकु दफ़े हदीस बयानु कई, ॻाल्हि कई अन लैलतन उसरिय बिही बैनमा अन फिल हतीम, पाण फरमायूं त इन असरा वारी राति, जंहिं राति जे अंदरि सैर करायो अल्लाह पाक, जंहिंजो ज़िक्र क़ुर पाक जे अंदरि थियो। छा तव्हां भई ॼणा मुड़ो कोन था आहे, छा लाइ तव्हां निमाज़ ॾींदा हे छोरा? वसल्लम जन फरमायो त इन असरा वारी राति में जंहिंजो क़ुर जे अंदरि ज़िक्र थियो सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम, फरमाई त अल्लाह पाक जी ज़ात बरकत वारी ज़ात आहे जंहिं पंहिंजे बाने खे सैर करायो मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ते, मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ते। ऐं जॾहिं इहो सैर थियो पाण फरमाई त मां हतीम जे भरिसां वेठो हुयुमि और फिल हजर मुस्तजन, मुंहिंजी टेक लॻल हुई हुन हतीम खे, हतीम जी भित वां ॾिठी हूंदी काबतुल्लाह जे भरिसां जेका हतीम जी दीवार आहे, माना ईअं खणी चऊं त उत्तर जे पासे खां आहे न, जेके दोस्त विया हूंदा उन्हनि महसूसु कयो हूंदो त उत्तर जे पासे खां हतीम जी दीवार जेका आहे उत्तर जे पासे खां ॾिनल आहे। उन दीवार खे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टे करे वेठा हुआ। फरमाई त अतानी आतिन फशक मा बैन हादी इला हादी, फरमाई त अचण वारा आया फरिश्ता अल्लाह पाक मोकिलनि फरमाया, उन्हनि जेका मुंहिंजो सीनो चीरियो इन निड़ीअ खां वठी करे इन दुन जे मथां जे हिसे ते, अचे थो मिन सुगरत नहरी इला शारती, इन ॻाटे जे कंधे जे हेठ खां वठी करे इन पेट खां थोरो मथे इन हिसे ताईं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे पेट मुबारक खे चीरियो वियो। फस्तखरज क़ल्बी, पोइ मुंहिंजी दिलि खे ॿाहिरि कढियो वियो, जीअं ऑपरेशन थींदो आहे मुंहिंजी दिलि खे ॿाहिरि कढियो वियो। सुम्मा उतीदु बितस्तिन मिन ज़ाबिन, हिकिड़ो तश आंदो हुयो जेको सोन जो हुयो, जेको छाजो हुयो? सोन जो तश्त हुयो। फरमाई त ममलूबिन ईमाननि, जंहिंजे अंदरि ईमान जो पाणी भरियल हुयो, जंहिंजे अंदरि छा हुयो? ईमान जो पाणी भरियल हुयो, जंहिंमां मालूम थियो हाणे अल्लाह तबारक व तआला मोकिले हा त थां ॿियो बि मोकिले सघे पियो, पर मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकिड़ी अहमियत ऐं असांजनि जी शख़्सियत जे तरफ़ अल्लाह पाक जन्नत जो सोन वारो थाल मोकिलणु फरमायो। इहो मुहम्मद मुस्तफ़ा जो शान आहे। ऐं फरमाई त हुनजे अंदरि ईमान भरियल हुयो। फगुस्सिल क़ल्बी, मुंहिंजी दिलि खे हुनजे अंदरि धोते हुयो। सुम्मा खुशिय सुम्मा उईद वफ़ी रिवायतनि सुम्मा गुस्सिल बतनो, ऐं ॿी रिवायत जे अंदरि इहो अचे थो त पोइ साईं जन फरमायो त मुंहिंजे हिनखे पेट मुबारक खे बि उन सां धोतो वियो बिमा ज़मज़म जे पाणीअ सां। सुम्मा मोलियो ईमाननि व हिकमतनि, पोइ उन इन दिलि जे अंदरि ईमान हिकमत खे भरियो वियो। सुम्मा उतीद बिदाबतिन, पोइ मुंहिंजे साम्हूं हिकिड़े इन जानवर खे आंदो वियो, दूनल बगले व फ़ौक़ल हिमारे, जेको खच्चर खां थोरो नंढो हुयो ऐं गॾा खां थोरो वॾो हुयो। ऐं इन जानवर खे आंदो वियो जंहिंजो रंग हुयो अछो अबियदो, युक़ालु लहुल बुराक, जंहिंखे चवनि पिया बुराक। यदउ ख़तवहू इंद अक़सा तरफ़हू, फरमायूं त पंहिंजो जेको पेर जेको हुयो न इंद अक़सा तरफ़हू फ़हमिलतु अलैहि, त मस्जिद अक़सा जे तरफ़ ऐं उते पंहिंजो पेर रखे पियो जिते हुनजी नज़र पई। फ़हमिलतु अलैहि फंतलक बि जिब्राईल, फरमाईं त पोइ मूंखे हुनजे मथां चाढ़ियो जिब्राईल अलैहिस्सलाम हुनखे वधो अॻियां वाघ खां, ऐं मूंखे चवंदो साईं हिन ते सवार थियो। हता त समा, ऐं उते जॾहिं बैतुल मुक़द्दस जे अंदरि पहुतासीं, बैतुल मुक़द्दस खां बाद में अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ वरी उतां सफ़र शुरू थियो। फरमाईंदा हता के दुनिया जो आसमान आयो। फस्तफ्तह क़ील मन हादा, जिब्राईल अलैहिस्सलाम हुन दुनिया जे आसमान जे दरवाज़े खड़कायो, जिब्राईल अलैहिस्सलाम दुनिया जे आसमान जे दरवाज़े खड़कायो। क़ील मन हादा क़ाल जिब्राईल, फरमाईं त केरु आहे? जिब्राईल अलैहिस्सलाम फरमाया त साईं मां आहियां जिब्राईल। क़ील व मम्मा का, अव्हां सां गॾु केरु आहे? क़ाल मुहम्मदुन, त अंदरां उन जेको हातिब बीठो हुयो उन चयो त मुहम्मद। क़ील वक़द उरसिल इलैहि, फरमाईं त हाओ असांखे बि इहो ॿुधायो वियो त जिब्राईल अलैहिस्सलाम मुहम्मद मुस्तफ़ा खे ज़मीन तां वठण वियो आहे। जॾहिं जिब्राईल अलैहिस्सलाम मुहम्मद मुस्तफ़ा खे ज़मीन तां वठी करे दरवाज़ो खड़काए ऐं उहो ॿुधाए त मां आहियां, मूंसां गॾु मुहम्मद रसूलुल्लाह आहे, अव्हां दरवाज़े खे खोलिजो। फरमाईं त ईअं ई असांखे हुकुम कयो वियो। क़ाल नाम क़ील मरहबन बिही, जॾहिं दरवाज़ो खुलियो
फरमाईंदा हाओ क़ील मरहबन बिही फनिअमल मजीओ त उन्हनि चयो त मरहबा भली करे तव्हां जा फफदिया फलम्मा ख़लस्तु फ़इज़ा फ़ीहा आदम। फरमाईंदा जॾहिं मां उते पहिरियां आसमान ते पहुतुमि त उते आदम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी। फ़ीहा आदम फ़क़ाल हादा अबूक त जिब्राईल अलैहिस्सलाम ॿुधायो साईं अव्हां जो अबू आदम अलैहिस्सलाम आहे। फसल्लिम अलैहि इन पंहिंजे अबे जे मथां सलाम कयो। पंहिंजे अबे जे मथां छा कयो? सलाम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के अल्लाह तबारक व तआला जिब्राईल अलैहिस्सलाम सां गॾु उते मोकिलियो त उन मां अल्लाह जे हबीब इहे आदाब बि सेखारणु फरमाया त जेको मीज़बान हुजे उहो महिमान जो तारुफ़ कराए। मीज़बान हुजे उहो छा करे? मीज़बान जो तारुफ़ कराए। ऐं ईंदड़ माण्हू वेठल माण्हू जे मथां सलाम करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया, आदम अलैहिस्सलाम जन उते मौजूदु हुया। आदम अलैहिस्सलाम खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम दियो त तव्हां उन सलाम कयो। इहे हिकिड़ा आदाब आहिनि जिन आदाबनि खे इंसान पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि जेकॾहिं भरणु शुरू करे न त सम्झो त असांजी ज़िंदगी नेमतुनि सां भरिजी वई। असांजी अंदरि जेके आहिनि दिलि हिक ॿिए खां कारा छो आहिनि? छो त असां वटि हिक ॿिए जो अदब न आहे। अॻ में छा हूंदो हुयो त जेकॾहिं अॻियां अछी ॾाढ़ी वारो हूंदो न त पोयों नौजवान उन खां अॻु न कढंदो हुयो। छो? अछी ॾाढ़ी वारो यार हया कंदो। अॼु अछी ॾाढ़ी वारो त पंहिंजी जाइ ते, पर जेकॾहिं को ॼातल सुञातल को आलिम को हाफ़िज़ को सुञाण वारो हूंदो न उन खां ईअं फर कई अॻु कढी वेंदो त उठो थी। छा चयो? अदब। छाजी मुलाक़ात? सलाम त हो जेको आहे अदब त पंहिंजा त सलाम बि कोन कंदो। हीअं हेॾा दौरा फड़े ॾिसंदा जहिड़ो पहिरियों दफ़ो ॾिठो अथई। त असां वटि अहिड़े क़िस्म जूं बेअदबियूं घणियूं आहिनि। हालांकि जेकॾहिं इंसान अॻे छा हूंदो का मजबूरी हूंदी न त नंढो चवंदो त साईं मूंखे थोरी मजबूरी आहे, मूंखे कमु आहे, अबे कमु ते वरितनि करे इजाज़त आहे मां वञा? चवंदो हा भली तूं वञ, पोइ उहो हली वेंदो। हाणे पुछणु छा थियो? सलाम दुआ ई कोन्हे, अदब अख़लाक़ ई कोन्हे, नंढे वॾे जो अदब ई कोन्हे। जीअं हाणे छोरो चए पियो हुनखे चमदाड़े वञो त हिन जो कमु आहे न त वॾो चए थो त निकिर न चए थो मां छा कयो? अहिड़े खे अहिड़ो चपो हाणे बूथ जो यादि रखे वरी जेको मुज़ामत करे जेको करे ग़लती जेको अहिड़ो कचहरी थो करे सॼो असांजो डिस्टर्ब थो करे शैतान, वरी चवांसि थो त वञो थी छा कयो? त अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तारुफ़ करायो जिब्राईल अलैहिस्सलाम ऐं पाण जेको आहे हिकिड़ी रहनुमाई ॾिनी साईं हे अव्हां जो अबू आदम अलैहिस्सलाम आहे, साईं हिन जे मथां सलाम कयो। ऐं इहो अदब आहे जिते बि अव्हां पंहिंजे महिमान खे वठी वञो, महिमान जो अव्हां जे मथां हक़ आहे तव्हां हुनजो तारुफ़ करायो। अव्हां मुंहिंजो दोस्त आहे, फिलाणी जाइ ते कमु कंदा, मूं वटि घुमणु आयो आहे, पोइ हिक ॿिए जी मुलाक़ात। ऐं हिते अव्हां ॾिसंदा जेकॾहिं असां ॿिए कंहिं भाउ सां गॾु वेंदासीं न उन सां जेकॾहिं पंहिंजो ॾेठा वारो मिलंदो हुन सां 5 मिंट कचहरी कंदो, भरिसां वारे जो सलाम ई कोन कराईंदुसि त हे मूं सां गॾु केरु आहे? चढ़ो किथे हा मुंहिंजो हुनजो पाण में कचहरी कंदा हा कहिड़ा हाल आहिनि कुझु कहिड़ा हे चार बीठो ॾिसंदो। ऐं वरी तव्हां ॾिसंदा त जेकॾहिं 2 ॼणा पाण में मिलंदा न त जेकॾहिं सिंधी हूंदा त सिंधी, पर जेकॾहिं ॿी ॿोली वारा हूंदा त पाण में कुर्चु 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 अचे लॻी वेठा हूंदा, भरिसां बीठो हूंदो। इहो अख़लाक़ कोन हूंदो त भरिसां बीठो आहे ॿिए माण्हू जे साम्हूं पंहिंजी ॿोली में न ॻाल्हाइबो आहे। असां वटि हिन अदब जी ख़बर ई कोन्हे, असां वटि हिन अदब जी ख़बर ई कोन्हे। जेकॾहिं मां कंहिंसां गॾु हूंदुमि न हुन सां पोइ पंहिंजी ॿोली वारो मिलंदो न बसि पोइ गुड़ 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 शुरू थी वेंदो, भली भरिसां बीठो हुजे इहो ख़्यालु न कंदो त हे ॿोली नथो सम्झे या बदख़लाक़ी आहे ॿिए जे साम्हूं बीह करे न ॻाल्हाए। या त माण्हू अहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा। हदीस पाक में अचे थो तव्हां जेकॾहिं 3 ॼणा वेठा आहियो न त 2 ॼणा हिक ॿिए सां कन में सुसर पुसर न कयो, छो त हुनजे दिलि में पैदा थी पवंदो ख़्यालु अड़े छा था वेठा पाण। इहो अदब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे सेखारियो। फरमाईंदा आदम अलैहिस्सलाम फलम्मा खलस्तु फ़इज़ा फ़ीहा आदम फ़क़ाल हादा अबूका आदम फसल्लिम अलैहि फसल्लमतु अलैहि फरद्द सलाम। पोइ साईं हज़रत आदम अलैहिस्सलाम जन सलाम वराणियो। सुम्मा क़ाल मरहबा बिल सालिह, फरमाईंदा भली करे आया मुंहिंजा साले पुट वन नबी सालिह। सुम्मा साइद बि हदात समा सानिया, पोइ मथे चढ़ियासीं। फरमाईंदा पोइ वरी ॿियो आसमान आयो, उनजो दरवाज़ो खटखटायो वियो। पोइ वरी उते जिब्राईल अलैहिस्सलाम खां सवाल थियो केरु आयो? साईं जिब्राईल अलैहिस्सलाम अव्हां सां गॾु केरु आहे? चई मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं अव्हांखे वक़्तु उर्सिला इलैहि ऐं इन जे तरफ़ तव्हांखे मोकिलियो वियो। क़ाल नाम क़ील मरहबन बिही फनिअमल मजीओ जा फफतिया फलम्मा खलस्तु इला यहया। फरमाईंदा जॾहिं ॿिए आसमान ते पहुतासीं उते हज़रत यहया अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम मौजूदु हुया। हज़रत यहया ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम मौजूदु हुया ऐं इहे ॿई पाण में जेके आहिनि इब्ना ख़ालतिन ऐं इहे पाण में हिक ॿिए जा मासी जा पुट आहिनि। इब्ना ख़ालतिन यानी मासी जा पुट। क़ाल हादा यहया व हादा ईसा फसल्लिम अलैहिमा। जिब्राईल अलैहिस्सलाम चयो साईं हे यहया अलैहिस्सलाम वेठो अथव, ईसा अलैहिस्सलाम वेठो अथव।
ऐं फरमाई त फसल्लिम अलैहि मा फसल्लम दो फरद्दा थुम्मा क़ाला मरहबन बिल अखि सालिह। उन्हनि चयो त साईं हे असांजा भाउ सालिह भली करे आया, वन नबी सालिह ऐं नबी सालिह भली करे आया। थुम्मा साइद बि इल समाए सालिसते, पोइ फरमाई त टे आसमान जे तरफ़ वधियासीं। फस्तफ्ता क़ील मन हादा, पोइ हुते दरवाज़ो खड़कायोसीं, पुछूं त साईं केरु आहे? चई जिब्राईल अलैहिस्सलाम। अव्हां सां गॾु केरु आहे? चई मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। साईं इन जे तरफ़ अव्हां खे मोकिलियो वियो। चई साईं आओ। फरमाई मरहबा बिही फनिअमल मजीउ जा फफुतिह फलम्मा खलस्तु इला यूसुफ, पोइ जॾहिं असां मथे पहुतासीं त यूसुफ अलैहिस्सलाम उते मौजूदु हुया। फरमाई साईं यूसुफ अलैहिस्सलाम आहे फसल्लिम अलैहि, हालांकि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पंहिंजे आदाब जी ख़बर हुई, उन जे बावजूदि मीज़बान हुजण जे नाते जिब्राईल अलैहिस्सलाम हर जॻह ते रहनुमाई बि करे। जिब्राईल अलैहिस्सलाम हर जॻह ते छा पियो करे? रहनुमाई बि करे। ऐं इहा रहनुमाई करणु पाण सां गॾु जेको साथी आहे, महिमान आहे, उनजी ज़रूरियत आहे। इहो अदब आहे। हता कि आदाब जो एतिरो ख़्यालु आहे, आदाब जो एतिरो ख़्यालु आहे, फतवा लिखनि थियूं जेकॾहिं अव्हां क़ुर पाक जी तिलावत कयो था न, तॾहिं बि जेके मसनून दुआऊं पंहिंजे वक़्त ते आहिनि त उन मसनून दुआउनि जो वधीक ख़्यालु रखियो वियो आहे। जीअं मिसाल जे तौर ते कॾहिं मां रस्ते में वेंदो क़ुर पढ़ंदो थो वञा, हाणे तव्हां मुंहिंजे भरिसां गुज़रो था, मां पंहिंजे क़ुर में धुम लॻो पियो हुजां, मां क़ुर थो पढ़ंदो वञा, हुनखे कहिड़ी ख़बर आहे त मुला क़ुर थो पढ़ंदो वञे? हो त इहो सम्झंदो न त भेण मुला मुंहिंजे भरिसां गुज़री वियो, पाण ॾींहुं राति तकीर थो करे, सलाम कयो, पाण सलाम कई कोन। त इन वक़्त में हक़ु इहो आहे त जेको तेज़ सवारी थो वञे त उहो सलाम करे, उनजे मथां सलाम करे। हुनजो बि हक़ु इहो आहे त उहो वरी उनखे सुहिणे नमूने सां जवाबु ॾिए। पोइ खणी करे को माण्हू नथो ॿुधे, उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे, पर हक़ु हिनजो एतिरो आहे त जेकॾहिं को माण्हू वञे थो तिलावत कंदो वञे थो, तॾहिं बि भरिसां मुस्लमान ऐं पंहिंजो ॼाण वारो सुञाण वारो गुज़रे थो त हुनजे मथां सलाम करे, पंहिंजी तिलावत बंदि करे हुनजे मथां सलाम करे, पोइ खणी उतां वरी तिलावत ॿीहर शुरू करे। इन्हनि आदाब जो ख़्यालु केतिरे क़दुरु आहे। असां में मुस्लमाननि जी पाण में मोहबत छाजे करे न आहे? असांजे करे मथां सलाम न आहे। पाण घर में वेंदासीं, भाउ वेठो हूंदो, हुनखे खीकारींदासीं कोन, हो भाउ पंहिंजे मुंहं सां वेठो हूंदो, हे भाउ पंहिंजे मुंहं सां वेठो हूंदो। अल्लाह जा बना, तूं नमाज़ी आहे, तूं मुस्लमान आहे, तूं ईमान आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां, तूं जेको आहे दिलि मां पंहिंजो बुग़्ज़ कढी करे तूं हुनजे मथां सलाम कर। अॻ में खीकार हूंदी हिक ॿिए जे मथां त मोहबत हूंदी पाण में, अॼु हिक ॿिए जे मथां खीकार आहे ई कोन। हफ़्तो हफ़्तो हिक ॿिए सां सलाम न, छाजे करे? को मिल्कियतुनि ते वेड़ियो पियो आहे, कंहिं भाउ जेको हुन सां चिॿो मुंहुं करे ॻाल्हायो त हुन ते वेड़ियो पियो आहे, अपो जेको हुनखे को दड़को ॾिनई त हे पुटु जेको आहे गैरत जे नाले ते अबे सां नथो ॻाल्हाए। इहे सभु जेके आहिनि बेदबियूं आहिनि, सॼी दुनिया ते रहिजी वेंदी। पंहिंजा रिश्ता जेकॾहिं मज़बूत कंदा, पंहिंजे रिश्तनि जे मज़बूत करण जे करे वॾे में वॾो फ़ाइदो इहो थींदो, हुननि जे दिलि मां दुआ निकिरंदी। सुभाणे मरी वेंदा, पोयां रिश्तेदार तव्हांजे लाइ दुआ कंदा, यार कहिड़ो बि हो पर असांजे लाइ भलो हूंदो, असां सां भलो हलंदो। ऐं जेकॾहिं मरी वेंदो न माण्हू, सुभाणे कंदो वरी कहिड़ा चङा प्रकार हुया, चङो थियो मोह जान छुटी विया। इहो बि धरती सां हिकिड़ो बोझ लथो। अर्ज़ु करण जो मक़सदु त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वञनि था मेराज ते, पर उनजे बावजूदि इन्हनि आदाबनि जो अल्लाह जा हबीब ख़्यालु रखंदा था। फरमाईंदा यूसुफ अलैहिस्सलाम आहे फसल्लिम अलैहि फसल्लम अलैहि फरद थुम्मा क़ाल मरहबन बिल अखि सालिह वन नबी सालिह थुम्मा साइद बि हत्ता अद समा राबिआ, चौथे आसमान ते पहुतासीं। फस्तफ्ता क़ील मन हादा क़ाल जिब्राईल क़ील व माक, फरमाईं त पोइ इन चौथे आसमान ते इदरीस अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी ऐं इदरीस अलैहिस्सलाम सां उन ते सलाम कयोसीं। पोइ हुन सलाम वराणियो, उन चयो त साईं असांजा नेक ऐं सालिह नबी भाउ भली करे आया। पोइ वरी पंजे आसमान ते पहुतासीं। पंजे आसमान ते हज़रत हारून अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी ऐं हारून अलैहिस्सलाम बि मूसा अलैहिस्सलाम जो भाउ हुयो। पोइ असां हुन ते सलाम कयोसीं, उन बि सलाम जो जवाबु ॾिनो, चई त भली करे आया मरहबा बिल अखि सालिह। हाणे ॾिसो त सलाम जे जवाब सां गॾोगॾु भली कर बि चवंदा नबी, सलाम जे जवाब सां गॾोगॾु ईअं न त वालेकुम सलाम चई करे चुप करे वेहनि, न, बल्कि सलाम जे जवाब सां गॾु हर नबी जेको आहे भली कार बि चले। साईं मरहबा भली करे मुंहिंजी दिलि ख़ुशि थी। असां जे करे कंहिंखे चवंदासीं न साईं अवां असांजे आंगण ते असांजी दिलि ख़ुशि थी, हुनजी दिलि वॾी थी पवे। असां मचाल इहो ज़बान मां लफ़्ज़ निकिरे, साईं अवां आया असांजी दिलि ख़ुशि थी ॾाढी, मचाल अहिड़ो मुंहुं करे वेंदा त महिल असां चांहि जो कोप पीओ निकिरे थो, अंदरि कुरे थो मुंहिंजो, महिल असां इहो चांहि जो कोप ॾिनो त महिल असां पीओ निकिरे था। वरना महिमान अचे त महिमान जी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ मशहूरु अचे थो न, इब्राहिम अलैहिस्सलाम महिमाननि जो वॾो तलबगार हूंदो हुयो, हता की एतिरे क़दुरु जो महिमान असां मानी बि कोन साईं। चवंदा आहिनि न त तव्हांखे जेकॾहिं कंहिं भाग वारे जो घर ॾिसणो हुजे न, तव्हां ॾिसो त कंहिं वटि महिमान घणा था अचनि, इहा भाग वारे घर हुजण जी निशानी आहे। भाग वारे घर हुजण जी इहा निशानी आहे जो हुन वटि महिमान अचे। ऐं असां महिमान जा रस्ता रोके छॾिया, महिमान जा दरवाज़ा बंदि करे छॾियासीं। हालांकि इस्लाम इहे तालीमात ॾिनियूं, अवा तव्हांखे जेकॾहिं ग़रीब आहियो, खाराइण जी सघ न आहे, अवा महिमान खे पंहिंजे वस जे मुताबिक़ खारायो। ज़रूरी न आहे तव्हां महिमान खे गोश्त ऐं मच्छियूं खारायो, तव्हां दाल खाओ था, महिमान खे दाल खारायो। एतिरे क़दुरु अचे थो तव्हां जेकॾहिं टे मानियूं खाओ था वक़्त ते
त तव्हां हिकिड़ी ॾेढ मानी महिमान खे खारायो, ॾेढ पाण खाओ, इहो अधु तव्हां जेको आहे पंहिंजो बुख जो वेलो कटियो, अलाह हिन जो तव्हांखे तमामु वॾो अजर अता फरमाए। गुरबत जी इंतहा जी ॻाल्हि थो कयां, वरना असां वटि अलाह पाक एतिरो असांखे ॾिनो आहे जो जेकॾहिं ॿ मानी पंहिंजे लाइ पचरायूं त ॿ मानी महिमान लाइ पचराए सघूं, पर न त भला कम अज़ कम 2 मानियूं पचनि थियूं, मुंहिंजे लाइ 3 करे पचरायूं, ॾेढ महिमान खाए, ॾेढ पाण खावां। अल्लाह तबारक व तआला उन जे सदके जेको अजर अता फरमाईंदो ऐं महिमान जे दिलनि मां जेका दुआ निकिरंदी, अल्लाह तबारक व तआला उन दुआ जे सदके असांजा हाया बि बीणा करणु फरमाईंदो। छो त जेको पर पुट जेको माण्हू दुआ घुरंदो आहे न, उन दुआ जो असर एॾो हूंदो आहे छो त उन जे अंदरि इख़लास रखियलु हूंदो आहे। पर पुट जेको दुआ घुरे, हीअं मुंहं ते जेका दुआ घुरिजे, अचे माण्हू साम्हूं मोर साहिब मुंहिंजे लाइ दुआ घुरिजाए, हिते त मां दुआ घुरंदुसि, पर इन जे अंदरि उहो इख़लास न हूंदो। जेकॾहिं कंहिं माण्हू अदब जा 2 लफ़्ज़ चया ऐं उन अदब जे 2 लफ़्ज़नि जे करे उनजी बुक़त वेही रही, त यार हे वाक़ई जेको आहे नंढो वॾे जो अदब थो करे, हे ख़्यालु थो करे, हे मुस्लमान, हिन जो अख़लाक़ भलो, हिन सदाईं मुंहिंजो ख़्यालु रखियो, हिन एतिराम सां पेश आयो इंसान सां, त उन जे बारे में जेका दिलि मां दुआ निकिरंदी न, उन दुआ जो अघु अलाह वटि सभिनी दुआनि में पर पुट वारी दुआ जो इहो फ़ाइदो आहे। ऐं पर पुट वारी दुआ निकिरंदी इन सां आहे जॾहिं इंसान हिक ॿिए जे अदब जो ख़्यालु करे। सो मुंहिंजा दोस्तो, ऐं जेकॾहिं को माण्हू अहिड़े क़िस्म जी अॻकथी करे त उनखे वरी माण्हू मोट बि ओड़ी सुहिणी, ईअं न आहे त सिर्फ़ु पहिरें वारे जे मथां फ़र्ज़ु आहे त बाबा तूं सलाम कर, तूं खीकार कर, अॻियों वरी मुंहुं जेको आहे टमाटे जहिड़ो कई वेठो हुजे, न, उनजो बि हक़ु आहे। हता कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो, साईं जेकॾहिं तव्हांजे मथां को चवे अस्सलामु अलैकुम, तव्हां जवाब में चओ वालेकुम अस्सलाम, तव्हांजे मथां सलामती बि हुजे, व रहमतुल्लाह, अलाह जी रहमत बि हुजे, माना सलामती बि हुजे तव्हांजे मथां ऐं अलाह पाक जी रहमत बि तव्हांजे मथां। ऐं जेकॾहिं उन चयो त साईं अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, तव्हांजे मथां अलाह जी सलामती हुजे तव्हांजे मथां ऐं अलाह जी रहमत हुजे, त जवाब वारो चवे साईं तव्हांजे मथां बि अलाह जी सलामती हुजे, अलाह जी रहमत बि हुजे तव्हांजे मथां ऐं रब जी बरकत बि हुजे तव्हांजे मथां। माना मोट में अञा हिकिड़ो लफ़्ज़ अञा वधाए ॾेसि ताकी हुनजी दिलि ख़ुशि थी। सो मुंहिंजा दोस्तो, मूं अर्ज़ु कयमि त 5हें आसमान ते हारून अलैहिस्सलाम सां, वरी 6हें आसमान ते मूसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, 7हें आसमान ते जॾहिं फरमाईं त पहुतासीं, जिब्राइल अलैहिस्सलाम दरवाज़ो खटकायो, 7हें आसमान ते इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, पोइ हुनजे मथां सलामती कईसीं, हुन सां मुलाक़ात थी, पोइ फरमाईं त पोइ मथे फ़ैदा क़िलालिन हजरिन वैदा औराक़ुहा मिसल अदानिल फील ते, पाण फरमायूं त मथे जॾहिं 7हें आसमान खां मथे टपियासीं, उते असांखे सिदरतुल मुंतहा नज़र आई। फरमाईं त जंहिंजा ॿेर जेके आहिनि वॾे हिकिड़े मट जहिड़ा ॿेर हुया, ऐं उनजो जेको पन आहे उहो पन जेको हाथी जे कन जहिड़ो उनजो पन। पाण फरमाईं त हर जन्नतीअ जे घर जे अंदरि अलाह पाक न सिदरतुल मुंतहा जी हिकिड़ी टारी पहुचाइणु फरमाईं। ऐं फरमायूं त मथे जेके आहिनि जन्नत जे अंदरि अलाह पाक 4 नहरूं वहाइणु फरमायूं। फरमाईं त इहे अहिड़ियूं 4 नहरूं, उन जे अंदरि शराबन तहूरा जी नहर ऐं शराब माना पाक शराब, हे जेको पलीत शराब न, पाक शराब जी नहर ऐं खीर जी नहर, ऐं फरमाईं त इन माखी जी नहर ऐं साफ़ ऐं शिफ़ाफ़ पाणी जी नहर। ऐं पाण फरमाईं त जन्नत जे अंदरि अलाह पाक जेके थांव रखणु फरमाया आहिनि, उहे थांव जेके आहिनि तव्हांजे लाइ सोना ऐं चांदी जा थांव, ऐं जन्नत जी मिटी जेका मुश्क ऐं अंबर जी मिटी ऐं जेका हुनजी ओसारी थियल हूंदी, भितियुनि जी ओसारी सोना ऐं चांदी जी सिर हुन में लॻल हूंदी। अलाह जे हबीब फरमाईं तव्हां जॾहिं जन्नत जे अंदरि दाख़िल थींदा, उन जन्नत जे अंदरि तव्हांखे रब साईं पहिरीं जेका मेहमानी मेज़बानी रब जे तरफ़ खां हूंदी, तव्हां महिमान हूंदा, उहा मच्छी जे आनीअ सां अलाह पाक तव्हांजी मेज़बानी करणु फरमाईंदो। सुभान अल्लाह। ऐं फरमाईंदा उतां मूंखे तोहफ़ो मिलियो जेको आहे नमाज़ जो, 50 नमाज़ुनि जो तोहफ़ो मिलियो। हेठि अची करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, उन चयो साईं मूं वारी जेका उम्मत आहे उहा 3 वक़्त कोन पढ़ंदी, तो आई उम्मत वरी सुधरियल हूंदी 50 पढ़ंदी। साईं अलाह पाक खां माफ़ी कराए। साईं जन फरमायो त मां 9 दफ़ा चकर आयुमि, 45 माफ़ थियूं। पोइ चयूं त साईं अञा बि घटिताई कराए, की चवंदा आहिनि न त हिकिड़ो अमराज चए पोइ त अञा हिकिड़ो चकर हणिया त मोरो बि माफ़ थी वञा, माफ़ जो थियणा त पोइ जन्नत कीअं मिले। अल्लाह पाक फरमाईं त प्यारा मुंहिंजो ऐलान आहे, मां जॾहिं बि कंहिं इनाम खे पंहिंजी उम्मत खे ॾियणु फरमाईंदो आहियां त मुंहिंजे अंदरि ख़ज़ाने जी खोट त आहे कोन। तंहिंजे करे तुंहिंजी महिरबानी जे करे, तुंहिंजे पंध जे करे 45 माफ़ कयुमि, 5 फ़र्ज़ कयूं मान। फरमाईं त तुंहिंजो जेको उम्मती 5 नमाज़ूं पढ़ंदो, मां अलाह सवाब 50 जो ॾियणु फरमाईंदो। इहो तोहफ़ो आहे मेराज जो, इहो सबक़ आहे मेराज जो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह साईं इन मेराज जे तोहफ़े खे ऐं इन सबक़ खे तव्हां ज़िंदगी पंहिंजे ज़िंदगी में अपनाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।